रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाहि वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ सादात किराम, उलमाए किराम, बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीजो, दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़ुल जलाल वल इकराम जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत करीमा जो इब्तिदाई हिस्सो अवा प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कयो आ। इंशा अल्लाहुल अज़ीज़ उन जो तर्जुमो ऐं तफ़सीर ऐं के ज़रूरी ॻाल्हियूं अवां जे आॾो पेश करण जे लाइ हाज़िर थियो आहियां। दुआ कजो अल्लाह सही पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में मूंखे हक़ ऐं सच जे चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां ई असांखे अल्लाह ताला हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। जमात सगोरी, तर्जुमे ॿुधण खां अॻ में हिन मफ़हूम खे समझाइण जे लाइ चंद तमहीदी कलमात तव्हां जे आॾो अर्ज़ कयां। उन खां बाद में आयत सगोरी जे मुतालिक़ तव्हां खे अर्ज़ करे पंहिंजूं गुज़ारिशूं पेश कंदुसि। हीअ ॻाल्हि तव्हां खे ज़हन में रखणी आहे त अल्लाह साईं जल जलालहू अमन वालहू जेको इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर आ, हर कुदरत जो मालिक आ, जीअं वणेसि तीअं करे। जेकॾहिं चाहे त हिकिड़े लम्हे में, हिकिड़े सेकंड में कुन जे अमर सां 7 ज़मीनूं 7 आसमान बनाए त मालिक आ। ही सिज ऐं चंड तारा जेकॾहिं पंहिंजे कुन जे अमर सां रोशन फरमाए त सेकंड भी कोन लगे, जीअं चाहे तीअं करे। अल्लाह साईं सॼो जहान पंहिंजे मर्ज़ी सां, पंहिंजे इरादे सां, पंहिंजे मनसूबे तहत कुन जे अमर सां पैदा फरमायो। इंसान बे अल्लाह साईं जो खलीफ़ो आ, अशरफुल मखलूक आ। उनखे रब्बुल आलमीन जल जलालहू अमन वालहू दुनिया जे तख्ते ते पैदा फरमाए। उन इंसान खे खुदा तबारक व तआला शरफ बख्शो ऐं कुरान करीम शाहिद आ। अल्लाह से फरमाइंदो आ वलक़द करमना बनी आदम, असां आदम जे औलाद खे इज्जत बख्शी से। दोस्तों, वो रब्बुल आलमीन जेको सेकंडन में सॼे जहान खे जीअं वणेसि तीअं पैदा करे, वो अल्लाह तबारक व तआला इन्ही ॻाल्हि ते भी क़ादिर आ त जेकॾहिं बिना कंहिं सबब जे
बिना कंहिं वास्ते जे, बिना कंहिं वसीले जे इंसान ज़ात खे हिदायत फरमाए त मर्ज़ी जो मालिक आहे। पर दुनिया जे दस्तूर में इहा ॻाल्हि असां ॾिठी आहे। इब्तिदा खां वठी करे हिन वक़्त ताईं त अल्लाह पाक जल जलालु अमन वालू कुदरत जे बावजूद, ताक़त जे बावजूद हिन जहान जे निज़ाम खे, पोइ चाहे दुनियावी निज़ाम हुजे, चाहे दीनी निज़ाम हुजे, मज़हबी हुजे या दुनिया जो निज़ाम हुजे, उन्हीं खे अल्लाह तबारक व तआला असबाब सां हलायो आहे, सबबन सां हलायो आहे। ऐं सबबन जे ज़रिए खुदा तबारक व तआला सबब पैदा करे इन जहान खे पियो हलाए, मज़हबी लिहाज सां बि त दुनिया जे लिहाज सां बि। असबाब जी माना है को वसीलो, को ज़रियो। अल्लाह सही जेकॾहिं आदम खे मिट्टी मां पैदा करे उनखे इंसाननि जो अबो बणाए सघे थो, त तव्हां ई असांखे बि खुदा तबारक व तआला बनाए सघे थो। पर अल्लाह सही वरी असांजे पैदा करण जे लाइ सबब ठाहिया, अबे जो हुजणु ऐं अम्मा जो हुजणु ज़रूरी आहे। रब सही फरमाईंदो आहे, मां रज़ाक आहियां, बेशक इन में को शक न आहे। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला जीअं बनी इसराइल जे मथां मन ऐं सलवा आसमान तां ताम मोकिले उन्हनि जी मेहमानी कंदो हो, मानी खाराईंदो हो, असांखे बि जेकॾहिं रब करीम आसमान तां का शइ नाज़िल करे ॾिए त मर्ज़ी जो मालिक आहे, रज़ाक आहे। पर चवे थो त न, मज़दूर आहे त मज़दूरी करे, नौकरी वारो आहे त नौकरी करे, हारी आहे त हार पे जो कम करे। अला हाज़ल क़यास, मेहनत तव्हां कयो, हरकत तव्हां जी हुजे त बरकत अल्लाह जी हुजे। बीमारी खां बचण जे लाइ हुनखे दवाऊं ऐं फुहारा ॾींदा आहियो, वरी उहो पची तैयार थींदो आहे, हुनजो लाबारो कंदा आहियो, उहो वरी अन्न ॻाहे पंहिंजे घर खणी ईंदा हो, वरी उन्ही खे साफ़ सुथरो करे पीअंदा आहियो, पीही पचाए खाईंदा हो, बिस्मिल्लाह करे अंदरि उमाणींदा हो। अल्लाह सी तव्हां असांजे पेट जी बुख खे दूर फरमाईंदो आहे। पर अल्लाह सी इन्ही ॻाल्हि ते क़ादिर आहे, जेकॾहिं इन्ही महिनत खां सवाइ तव्हांजे असांजे पेट गुज़र जो बंदोबस्तु फरमाए त रब खे ताक़त आहे, जीअं वणेसि तीअं करे। पर ही जहान सबब जो आहे, असबाब जो आहे, वसीले जो आहे, चुर पुर जो आहे। कुछ अल्लाह सी फरमाईंदो आहे, बाना तूं कर त मां उन तुंहिंजे कम में वरी बरकत नाज़िल फरमायां। जहिड़े तरीक़े सां दुनिया जे निज़ाम में इन्हनि शयुनि जो हुजणु ज़रूरी आहे, त अहिड़े तरीक़े सां वरी दीनी मामले में बि कंहिंखे अल्लाह से मुतक़ी बनाए, कंहिंखे तहज्जुद गुज़ार बणाए, कंहिंखे खुदा तबारक व तआला अल्लाह जो शुक्रगुज़ार बानो करे, कंहिंखे 24 कलाक इबादत में मसरूफ़ रखे। अल्लाह जी मर्ज़ी आहे। पर अल्लाह तबारक व तआला इन सभिनि शयुनि जे लाइ सबब पैदा कया। उहे कहिड़ा सबब पैदा कए जो अल्लाह पाक पंहिंजा पाक नबी मोकिलिया ऐं उन्हनि नबियनि खुदा जे मखलूक खे हिदायत कई, सोहबत ॾिनऊं, ऐं उन सोहबत ऐं हिदायत मां अल्लाह पाक जी मखलूक उन्हनि जे सोहबत में अची नेकी जी तरफ़ राग़िब थी विया। आदम अलैहिस्सलाम खां वठी असांजे सोणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं इंसाननि जे रहबरी हिदायत जे लाइ, माण्हुनि खे सुठे वाट ते हलाइण जे लाइ असल ताक़त खुदा जी आहे। पर उन जा सबब खुदा तबारक व तआला नबी मोकिलिया ऐं नबियनि खे रवानो करे, जेके नबियनि जे सोहबत में आया तन खे खुदा हिदायत जी राह ॾेखारे छॾी।
असांजे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जो दौर भी इन्हीं मरहलन मां गुज़रियो आ। हबीबन करीमन जो वॾे खां वॾो कारनामो जेको हुयो, दीन इस्लाम जी तबलीग तरवीज पंहिंजी जगह ते, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़िंदगी में दुनिया में हिकड़ी मिसाली जमात पैदा फरमाई। उन मिसाली जमात के तवाई असा सहाबी चवंदा आहियूं, यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सोहबती, जन के मुझे हबीब करीम जी सोहबत मिली। आई महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह रवानो करे, उन्हनि के हिदायत करे, महबूब जो बाह बेड़ी बणायो। आई उहे अहिड़ा रासखुल अक़ीदा इंसान साबित थिया जो उन्हनि जे ज़िंदगी ते जेकॾहिं गौर कजे त दुनिया जे तख्ते ते अहिड़ो इंसान मिलणो क़यामत ताईं महाल आहे। वॾा वॾा मुजाहिद, वॾा वॾा गाज़ी, वॾा वॾा बहादुर, वॾा वॾा मुत्तकी, वॾा वॾा परहेज़गार, अल्लाह अल्लाह करण वारा खोटी काने, अॻे भी हुया, अॼु भी आहिनि, क़यामत ताईं हूंदा। पर याद रखो सॼी दुनिया जा आबिद, ज़ाहिद, गाज़ी, बहादुर, दिलेर, सखी, नेक नियत माण्हू हिकड़े पासे, रसूलुल्लाह जो हिकड़ो सहाबी हिकड़े पासे। कुरान शरीफ में अल्लाह ताला इरशाद फरमाए तो, तवा मुसा गजी दुरूद पढ़ंदो त मां तवा के आयत जी माना भी बुधाया ऐं पांजे मौजू ते भी अचा। सभई पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अफसोस तवा ते ॾाढो थो थिए, ये तव्हांजे जेको है सिस्टम हिन जगह ते हमेशा रखंदा हो न, अलाए ॿिए पासे अहिड़ा के पार्क कोन्हनि, अलाए छा रोड जे मथां, मुसीबत जे मथां फटफटा, थकाव, दोलग मामा, सब मौलवी जे कंध में, मौलवी तव्हांजे कंध में। ऐं तव्हांजो हाल अहिड़ो आहे जो सलात पढ़ो त जहिड़ो तव्हां खां तस्बीह छिड़ी पई आहे। सभई पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व सल्लम। दुरूद जो मोहब्बत सां भेरो जे त शैतान भजे, तव्हांजे दिल में मोहब्बत जो बाग उबलंदो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व सल्लम। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालो पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम। चओ सुभान अल्लाह। सोने नबी पाक जो नालो वठी अल्लाह ताला असांखे तारुफ थो कराए त मुंहिंजो हबीब जंहिंजो नालो आहे मुहम्मद। सभई चओ सुभान अल्लाह। ॾाढो मिठो नालो आहे, ॾाढो भली माना वारो नालो आहे, ॾाढो दिल के राहत ॾियण वारो नालो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, इन लफ़्ज़ जी माना अरबी जो लफ़्ज़ आहे मुहम्मद अल्लज़ी युहमदु हमदन बाद हमदिन। मुहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी सदाई तारीफ़ पई हले, कदहीं भी उन जी तारीफ़ बंद न थे, कदहीं भी उन जो जिक्र खत्म न थे, कदहीं भी उन में को नुक्स या ऐब न हुजे।
सिंधी में 16 लफ्ज़ मोहम्मद जी माना है सारा हियल एड़ो सारा हियल जो शायर त गायन मौलवी त गायन मुझा दोस्तों अजीजो पीर फकीर त गायन उन जी सिफत सना बयान कन पर कुर्बान वञा उन मिठड़े नाले पाक ता जी सना खुदा पाण पियो फरमाए। अवा कुरान खोले ॾिसो मुझा दोस्तों अजीजो अव्वल का आखिर ताईं नबी पाक जे ज़िम्न में जिक्र पाक जे ज़िम्न में अवा ॾिसंदो त अल्लाह जी ज़ात बाबरकात मुझे सोने नबी जूं वसफ़ूं बयान कयूं आहिनि। सरकार जी ज़ात बाबरकात जे अचण जो बयान थे त अल्लाह सही पंहिंजे कुरान पाक में फरमाए क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए ओ दुनिया वारो ॿुधण वारो ॿुधी छॾियो जेको मुंहिंजो मुहम्मद करीम तव्हां ॾे आयो आहे त नूर बणिजी आयो आहे। अल्लाह ताला पांजे हबीब करीम के फरमाए इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। ओ मुझा प्यारा महबूब असां तव्हां के शाहिद करे मोकिलियो आहे, असां तव्हां के नज़ीर बनाए मोकिलियो आहे, असां तव्हां के सॾींदड़ बनाए मोकिलियो आहे। तव्हां अल्लाह जे इज़्न सां माण्हुनि खे सॼो था ऐं वसिराजम मुनीरा ऐं मां अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां खे रोशनीअ वारो सितारो ॾीओ बणाए मोकिलियो आहे। अहिड़ी त तव्हां रोशनी फैलाई आहे जो मशरक़ खां मग़रब ताईं शिमाल खां जुनूब ताईं उत्तर खां ॾखण ताईं ओलह खां ओभर ताईं तहत सरा खां खुदा जे अर्श ताईं खुदा जी जिथे भी खुदाई आहे उते मुझे मोहम्मद करीम जे नूर जी रोशनाई आहे। मुझा दोस्तों अजीजो महबूबन करीमन जे ज़ाहिरी दुनिया में अचण खां बाद में अॼु ताईं 1550 साल गुज़री विया आहिनि पर उन दौर खां वठी करे अॼु ताईं मुझे महबूब जी तारीफ़ दुनिया जा शाइर दुनिया जा आलिम बयान कंदे कंदे थकजी पिया। ये चवंदा रहा या साहिबल जमाल व या सैयदल बशर मिन वजहकल मुनीरो लक़द नुव्विरुल कमर ला युमकिनु सनाओ कमा कान हक़्क़ुहु बाद अज़ खुदा बुज़ुर्ग तो ई किस्सा मुख्तसर। इते शाइरन पंहिंजा हथियार छॾे ॾिना। या साहिबल जमाल ओ सूंह वारा चओ सुभान अल्लाह व या सैयदल बशर इंसान ज़ात जा सरदार चओ सुभान अल्लाह। थोड़ो गौर त कजो मोहब्बत वारो छा थो चवे सैयदुल बशर सब चओ सभई नथा चओ सभई चओ जोर सां छा सैयदल बशर इंसान ज़ात जा सरदार। यो केर तो चवे अखियन वारो मोहब्बत वारो ईमान वारो जज्बे वारो ज़र्रे ज़र्रे महबूब जे इश्क ऐं मोहब्बत सां पंहिंजे सीने खे मुनव्वर करण वारो ओ तो चवे या सैयदल बशर पर चंड्रो निभागो बेअदब गुस्ताख बेहया हो चवे सैयदुल बशर हे चवे मां जहिड़ो बशर। फर्क आहे इएं न हथ मथे खणी ॿुधायो हथ आहे फर्क आहे। आशिक़ छा थो चवे या साहिबल जमाल ओ सूंह वारा व या सैयदल बशर इंसानन जा सरदार मिन वजहकल मुनीर लक़द नुव्विरल कमर जेको तुंहिंजो सुहिणो चेहरो आहे मुंहिंजा मुस्तफ़ा उन मां ख़ैरात वठी चंड बि रोशन थियो आहे। ॾाढे सुभान अल्लाह चवंदा हलो
मिन वजहिकल मुनीर लक़द नुव्विरल कमर ला युमकिनु समा सनाओ कमा कान हक़्क़ुहु। ऐ मुंहिंजा सोना अवां जी तारीफ़ करण मुमकिन ही काने, अवां जी सिफ़त बयान करण कंहिंजी ताक़त में ही कोने। केरु आहे जेको तव्हां जे तारीफ़ जो हक़ अदा करे। ला युमकिनु सनाओ कमा कान हक़्क़ुहु। जंहिं अल्लाह जे हबीब करीम जे सना जो हक़ थींदो आहे इहे कहीं जो हक़ कोन्हे। इहो जेको छबड़ी वारो आहे न, छबड़ी वारो इहा वठी ऐं खसे विराए अचनि सभिनि में, पैसा पोइ मूंखां वठिजां खसीस। शैतानगिरी अहिड़ी थी पखेड़ी खन अची हबीब जे शान में मुजादा ॻाल्हियूं पिण हे वरी मुंहिंजा दोस्त ईमानी मुंहिंजा कसमा मज़ो ई छॾे थो वञे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या खणेस खणेस सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ला युमकिनु सना। ओ मुंहिंजा सोना मदीने वारा तव्हांजी तारीफ़ जो हक़ अदा करणु मुमकिन ही कोन्हे। मता को ये चवे तो अब्दुल रहीम न करे सघियो आहे, मुफ्ती मोहम्मद रहीम कंदो। मता को चवे तो मुफ्ती मोहम्मद रहीम न करे सघियो आहे, मौलाना हाजी मोहम्मद इदरीस करे सघंदो। मता को चवे तो मौलाना हाजी मोहम्मद इदरीस न कयो आहे, को ॿियो करे सघंदो। चवे तो न न मुंहिंजा सोना जेको तव्हां जे तारीफ़ जो हक़ आहे उनखे अदा करण वारो अम्मा खे पुट ॼाओ ई कोन्हे को। ला युमकिनु सना कमा कान हक़्क़ुहु। अवां जी सना जो हक़ अदा करण मुमकिन ही कोन्हे को। बस हिकड़ी ॻाल्हि चवां थो, पंहिंजो घोड़ो डोड़ाए 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 थकिजी पियो आहियां। बस हिकड़ी ॻाल्हि कयां थो, बादज़ खुदा बुज़ुर्ग तुई किस मुख़्तसर। बस मुख़्तसर ॻाल्हि इहा कयां थो त अल्लाह खां बाद में जेका बुज़ुर्ग हस्ती आहे त मुस्तफ़ा जी ॾाढे चओ सुभान अल्लाह। अब मां सही तो चवां ला ग़लत तो चवां? वाह वाह मुंहिंजा सोना हबीब। भला ॾियो ख़बर ठरो था अलाए बरो था। मां तो चवां ठरंदो ओहो जेको चवंदो त मुते अल्लाह थोरो कयो आहे, नबी मोकिलियो आहे, ठरंदो। पर जेको निभागो चवंदो त न इहो थोरो त सुन्नन ते आहे, थोरो त आशिकन ते आहे, थोरो त महबूब जे गुलामल ते आहे, पर असां ते कोन्हे। उन जे बूथ ते 12 वॼी वेंदा, पर जेको मुस्तफ़ा जे अचण जो थोरो भाईंदो उन जो चेहरो बि चंड वांगुरु चिमकंदो। अल्लाह सही मुझे हबीब जो नालो ही रखियो सोहणो मोहम्मद सारा हियल। छा सही? अवां तारीख़ूं पढ़ो, तौरेत पढ़ो, इंजील पढ़ो, ज़बूर पढ़ो, अल्लाह जे नबियन जा किताब पढ़ो, पर कुरान पढ़ो। मुंहिंजा दोस्तों जे मलाइकत बि मुस्तफ़ा जा सना ख़ान, हूरू गिलमान बि मुस्तफ़ा जा सना ख़ान, इंसान बि मुस्तफ़ा जा सना ख़ान, जीत जड़ा जानवर बि मुस्तफ़ा जा सना ख़ान, मलाइक बि मुस्तफ़ा जा सना ख़ान। पर अल्लाह ताला फरमाईंदो आहे वरफ़ाना लक ज़िक्रक। सोना जो सना खान भी मां अल्लाह आया। वरफ़ाना लक ज़िक्रक। तुझे ज़िक्र खे तुझे वास्ते मां अल्लाह बुलंद कयो आहे। या अल्लाह तो कियां बुलंद कयो आहे? अल्लाह ताला फरमाए तो बगालियूं हल इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरत मई। पहरी पहरी गाल ही जाते मां अल्लाह जो ज़िक्र हूंदो मुस्तफ़ा तुझो भी ज़िक्र हूंदो। जअलतु ज़िक्रक व ज़िक्री। ॿियो तरीक़ो वरी ही आहे, ॿियो नमूनो ही आहे जो मां तुंहिंजी तारीफ़ खे पंहिंजी तारीफ़ सॼो।
छा सॼो आ जेको न सरकार जी तारीफ़ करे थो ओ ये समझो त अल्लाह जी तारीफ़ करे थो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमायो आ अवा कलमे में गौर कयो मुसा गड्डा, आज़ान में ॾिसो मुसा गड्डा, तकबीर में ॾिसो मुसा गड्डा, कुरान में ॾिसो मुसा गड्डा। जेकॾहिं मुझे महबूब करीम जे नजर पई उहा ॻाल्हि आदम वंदे दिल में रखी छॾी। जॾहिं 100 सालनि खां बाद में आदम खे तौबा क़बूल कराइणी पइजी वई, उहो यादगीरो अची वियो ऐं आदम अलैहिस्सलाम रसूलुल्लाह जो वसीलो वठी खुदा खां दुआ कई, उन नाले जी लब लज रखी आदम जी ख़ता माफ़ फरमाए छॾी। सबई पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लम अलैहि। दोस्तो अज़ीज़ो, इन्हीअ जे करे जेके इश्क वारा हा, मोहब्बत वारा हा, उन्हनि जे ज़ुबान ते 24 कलाक नबी जी नात हूंदी हुई। बहावलपुर रियासत तहां ॿुधी हूंदी, कोट मिठड़ शरीफ ऐं चाचड़ा शरीफ ॿई वेझा आहिनि। उते हिकिड़ो बुज़ुर्ग थियो गुज़रो आहे जंहिंजो नालो हो ख्वाजा गुलाम फरीद। चओ ज़ोर सां सुभान अल्लाह। उन ख्वाजा गुलाम फरीद जो मुरीद आलिम दीन मौलाना मोहम्मद यार हुन जो नालो आहे। वडो आसवाज हो, मुजादा पंहिंजे ज़माने में उन्हीं जड़ी तकरीर केरु कंदो ई कोन हो। तकरीर कंदो हो त माण्हू ईअं फत कंदा हा जे कुकड़ खे सीर विझी छॾिजे। हज़ारनि जो मजमो हूंदो हो। उन्हीं मौलाना मोहम्मद यार जे तकरीर में माण्हू उठनि ते घोड़नि ते ॻोठनि खां परे परे खां हली अची तकरीरूं ॿुधंदा हा। शाइर बि वॾो हो। महबूब जी तारीफ़ कंदे हिकिड़ो शाइर थो चवे, मूंखे दिल ते यादि अची वियो आहे, दिल थी चवे तव्हांखे ॿुधायां, ईमान ताज़ो थी पए। पर ईअं कोन ॿुधाईंदुसि तरी जॾहिं हथ मथे खणी सुभाणे राजा ॿुधो छा थो चवे। चवे तो मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई, मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई, मोहम्मद मोहम्मद। सिराइकी आहे रियासती सिराइकी हितां वारी कान्हे, थोरो लफ़्ज़ ॾुखियो आहे। चवे तो मूं सॼी ज़िंदगी इहो नालो पचायो आहे। इहो नालो चओ, इहो नालो इन्ही नाले के सॼी ज़िंदगी विर्द वज़ीफ़ो रखियो अथमि। मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई, मोहम्मद मोहम्मद। अॼु ज़ोर सां जनाब बाग वारा चओ त लाड़काणे खे ख़बर पए त मुस्तफ़ा जा आशिक़ जागनि था। चओ मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई, मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई, मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई। अहद नाल कहंदे नाल अहद नाल अहमद मिलाईंदे गुज़र गई, अहद नाल अहमद मिलाईंदे गुज़र गई, अहद नाल अहमद मिलाईंदे गुज़र गई, मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई, मोहम्मद मोहम्मद। हिकिड़े हंधि मूं शेर इहो पढ़ियो, हिकिड़ो सड़ियल उथी बीठो, चई मुफ्ती साहब
तू तो मुफ्ती तो सदाए अहद नाल अहमद मिलाईंदे गुजर गई अल्लाह के नबी सां मिलाई तो तव्हां भी चुप थी वियो बुधो फकीर तव्हां के दलील ॾे चो मुसलमाना चे हा जो कलमो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चो बस झल झल छो तो चई ला इलाहा सा गड मुहम्मद रसूलुल्लाह न चओ रुगो चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह त तू भी चमी तो ला इलाहा इल्लल्लाह सा मुहम्मद रसूलुल्लाह के तू भी गडाई तो मां भी गडाया तो चो चो मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुजर गई मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुजर गई अहद नाल अहमद मिलाईंदे गुजर गई अहद नाल अहमद मिलाईंदे गुजर गई मोहम्मद मोहम्मद मां नंढड़ो आहियां मूंखे यादि आहे अञा मां मदरसे में कोन पढ़ंदो हुउसि असांजे ॻोठ में हिकिड़ो हिंदू हो ओॾो हो क़ौम जो असांजे ॻोठ जे माण्हुनि जूं भितियूं ठाहींदो हो ओताकूं घरनि जा कोट मिटी जो कमु कंदा आहिनि ओॾ हिंदू हो सॼो ॾिहाड़ो गॾह वहाए सॼो ॾिहाड़ो मुंहिंजा दोस्त वरींदो मिटीअ जो कमु करे राति थींदी ही आधी राति जे टाइम ते असांजे घरनि जे पुठियां हुन जा घर हूंदा हुआ मुंहिंजा दोस्तो उथंदो हो सॼी राति पढ़ंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जोर सां ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह सारी जिंदगी उनजी गुज़री वई हिकिड़े ॾिहाड़े मुंहिंजो ॾाॾो साईं हुनखे चवे थो ओ होला मल होलो नालो ओ होला मल चई जी हाजी साहब ला इलाहा इल्लल्लाह सॼी चवे थो सॼी जिंदगी चई थी बाक़ी पद थोड़ो आहे अॻिते बि चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह पद घणो आहे चओ सुभान अल्लाह ओ होला सॼी जिंदगी चयो थी ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह तो चयो आहे बाक़ी पंधु थोड़ो आहे अॻिते बि चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह मुंहिंजा दोस्तो ॾाॾे खे चवे थो हाजी साहब ॻाल्हि तुंहिंजी सची आहे पर मूंखे तौफ़ीक़ थिए ई कान थी पई मुंहिंजे नसीब में इहा ॻाल्हि कान्हे का मुंहिंजा दोस्तो मरी वियो काफ़र थी मरी वियो रुगो अल्लाह जे नाले वठण सां मुस्लमान कोन थींदो आहे मुस्लमान उहो थींदो आहे जो आमना जे लाल जो नालो रिसालत जे करार सां वठंदो आहे महबूब जो नालो वठे पर रिसालत जो इकरार करे छा जो इकरार करे ॾाढो छा जो इकरार करे तॾहिं अल्लाह से फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह मुंहिंजो मुहम्मद मां अल्लाह जो मोकिलियल पंहिंजे तरफ़ खां हू ॻाल्हि खणी कोन आयो आहे अव्हां खे जो कुझु मुंहिंजो मुस्तफ़ा ॿुधाए थो हू सभु पैगाम मां अल्लाह जो तव्हां लाड़काणे जा माण्हू सिंधी ॿोली ॼाणो था सिराइकी बि ॼाणो था छो त तव्हांजे इलाइक़े जी ॿोली आहे अरब सगोरा बि अरब हा अरबी ॼाणंदा हा जेके मुशरिक हा जेके महबूब जा दुश्मन यहूदी हा या नसारा हा या काफर हा उहे बि ॼाणंदा हा उन्हनि खे ॿोली ईंदी ही उहे सोहणे नबी पाक जो नालो वठी हुजूर जी गिला कोन कंदा हा छाजे करे हो ॼाणंदा हा त जेकॾहिं असां चवंदासीं त मुहम्मद सारा हेयल हीअं आया हीअं आ हीअ ॻाल्हि आ या हूअ ॻाल्हि आ जेकॾहिं असां इहा ॻाल्हि कई त पोइ इहा माण्हू असांखे थुकूं हणंदा चवंदा भेणा हिकिड़े पासे चओ था सारा हल जेको चवे ही सोहणो जेको आहे सो कोझो आहे अब चइबो लाड़काणे वारा छो गूंगा थी आयो सोहणो सोहणो ही सोहणो कोझो आहे
माण्हू खिलंदा वठी वञोसि गिदू बंदर में होॾो चवे थो सुहिणो वरी तो चवे कोझो सुहिणो ऐं कोझो हिक ॿिए जो ज़िद हलण जिथे सूंह हूंदी आहे उते कोझाई कान हूंदी आहे जिथे कोझाई हूंदी आहे उते सूंह कान हूंदी आहे जिथे मुहम्मद हूंदो आहे उते गिला कान हूंदी आहे जिथे गिला हूंदी आहे उते मुहम्मद कोन हूंदो आहे छो तो अरबी जानंदा हा बोली जानंदा हा उनी बोली जानण जे करे हाणे हुजूर जी गिलातन के करनी ही न सही करनी ही मुहम्मद न चवंदा हा नालो मटाईंदा हा चवंदा हा मुज़म्मम मुज़म्मम हेड़ो आ मुज़म्मम हिया मुज़म्मम हिय थो चवे मुज़म्मम ही गाला नबी करीम जो नालो मटाए मुज़म्मम चवंदा हा मुहम्मद जे उबतड़ मुज़म्मम जी माना आहे मुहम्मद माना सारा हियल मुज़म्मम माना जंहिंजी वरी गिला कयल हुजे हो इहे चवंदा मुज़म्मम हिया मुज़म्मम हिया सहाबा किराम खे दुख थी पियो हुजूर खे चऊं या रसूल अल्लाह ये कुते जा पुट भागा काफर अगे त मुंहिंजा सोहणा अवां जी गिला कंदा हा पर हाणे त चंडन तव्हां जो नालो भी मटाए छॾियो आ चवनि था मुज़म्मम हेड़ो आ मुज़म्मम हेड़ो आ मुज़म्मम हेड़ो आ अॻिते गिलाऊं कनि था पिया हाणे छा कजे मुस्तफ़ा खिली ॾिनो पाण फरमाइनि था घबरायो न हुम युसब्बून मुज़म्ममन व अना मुहम्मदुन हू कंहिं मुज़म्मम खे गारियूं ॾियनि था हो को मुज़म्मम ॿियो हूंदो मां त मुहम्मद आहियां छा फरमायो हुम युसब्बून मुज़म्ममन हू गारियूं था ॾियनि मुज़म्मम खे हली ॼन सुको मुज़म्मम ॿियो हूंदो मां मुज़म्मम न आहियां मां मुहम्मद आहियां तव्हां कॾहिं कॾहिं चवंदा न आ ॿुची ॾिठो त मां कुंड में ॻाल्हायो साईं दुर मोहम्मद ॾाढ़ी ते हथ हणंदो चओ न अॾे ॻाल्हायो ए साए पटके वारो ॾाढ़ी ते हथ हणंदो हो परियों साए पटके वारो माशाअल्लाह जी सोहणी ॾाढ़ी आ ॿुची ॾिठो थमाए जन खे ॾाढ़ी फुल आ न उहे सोचींदा ई कोन जेको ॿुची हूंदो सो पाण ई लॼी थींदो छो त आहे ईअं कंहिंजी गिला न कंदा कयो मारुगो मिसाल ॾिनो आहे गिला सुठी न आहे सरकार में या ॻाल्हि था फरमाइनि पिया भली चवनि मुज़म्मम हेड़ो भली चवनि मुज़म्मम हेड़ो भली चवनि मुज़म्मम हेड़ो सॼो ॾींहुं मुज़म्मम खे गारियूं ॾींदा मूंखे गार लॻंदी कान मां त मुहम्मद आहियां छो मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई मोहम्मद मोहम्मद पकाईंदे गुज़र गई अहद नाल अहमद मिलाईंदे गुज़र गई अहद नाल अहमद मुझे हबीब करीम जे नाले के वठी अल्लाह ताला फरमाए तो मुहम्मदुर रसूलुल्लाह मुझो मुहम्मद मां अल्लाह जो मोकिलियल अथव उन्हीं के मां मोकिलियो आ छाजे लाइ मोकिलियो आ इंसानियत जे भलाई लाइ माण्हुनि जे फैज़ जे लाइ माण्हुनि खे सही रावट ते हलाइण जे लाइ माण्हुनि जा अखलाक बहितर करण जे लाइ विछड़ल बाननि खे रब सां मिलाइण लाइ उहे बाना जेके अल्लाह खां परे थी विया आहिनि उन्हनि खे अल्लाह सां मिलाइण लाइ आयो आहे छो त मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरका जो कमु इहो आहे त हबीबन करीमन जी ज़ात बाबरका जो हेॾे निस्बत ख़ुदा सां गॾियल आहे वरी हेॾे निस्बत मख़लूक सां गॾियल आहे हिकिड़े हथ सां ख़ुदा सां गॾु आहे त ॿिए हथ सां मुस्तफ़ा उम्मत सां गॾु आहे जेको महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरका जे हथ में मिलाईंदो हथवा तंहिंखे मुस्तफ़ा खुदा सां मिलाए छॾींदो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह ताला फरमाए तो मुझो मुहम्मद करीम अल्लाह जो रसूल आहे वल्लज़ीन मअहू ऐं उहे खुशकिस्मत शख्स जेके मुझे सोहणे नबी सां गॾु हम छा आहिनि बाबा सभई चो गॾिजी चो छा आहिनि
वल्लज़ीन मअहू जिनखे ज़ाहिरी ऐं बातनी नबी पाक जी मईयत मिली आहे, महबूब जी सोहबत मिली आहे। अड़े मवाली जे सोहबत में मानू मवाली थींदो आ, राशि जे सोहबत में मानू राशि थींदो आ, ज़ालिम जी सोहबत में मानू ज़ालिम थींदो आ, कोकड़ीअ जी सोहबत में मानू कोकड़ी थींदो आ, मुजादा निमाज़ीअ जे सोहबत में मानू निमाज़ी थींदो आ, मुस्तफ़ा जे सोहबत करण वारो जन्नती थींदो आ। वल्लज़ीन माहू उहे जेके मुझे सोने नबी करीम सां गॾु आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जी तारीफ़ थो करे। अशिद्दो अलल कुफ़ार उहे काफ़रनि ते सख़्त आहिनि। अल्लाह सी फरमाए थो अॻिते रुहमा बैनहुम काफ़रनि ते त सख़्त आहिनि पर पंहिंजा पाण में खीर खंडो आहिनि। अल्लाह से फरमाए तो त ये मुझे हबीब सां गॾु हन। ॾाढे चओ सुभान अल्लाह, खिली चओ सुभान अल्लाह, अञा बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा मिठड़ा भाव दीद, अल्लाह से फरमाए तो वल्लज़ीन माहू अशिद्दो अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम उहे जेके मुझे सोने नबी पाक सां गॾु आहिनि, काफ़रनि जे लाइ ॾाढा सख़्त आहिनि ऐं पंहिंजा पाण में रहीम आहिनि। काफ़रनि ते छो सख़्त आहिनि? काफ़रनि हुन जी भेल कान कराई आहे, काफ़रनि हुन जो प्लाट ते कब्ज़ो कोन कयो आहे, काफ़रनि हुन जी बनी कान खसिया, काफ़रनि हुन जा बाग कब्ज़े में कोन कया। काफ़रनि ते सख़्त इन्हीअ जे करे हूंदा आहिनि। अल्लाह फरमाए थो त हुननि जी दिलि रसूलुल्लाह सां आहे, पोइ रसूलुल्लाह जे दुश्मन खे पंहिंजे अखि जो कंडो भाईंदा आहिनि। जेको महबूब जो दुश्मन हूंदो आहे, पोइ पीउ हुजे, भाउ हुजे, माउ हुजे, धीउ हुजे, दोस्त हुजे, पाड़े वारो हुजे, मिट हुजे, माइट हुजे, केर बि हुजे, उनखे बर्दाश्त करणो कोन्हे को। छो त जेको रसूलुल्लाह सां निस्बत कढींदो सो सॼे जहान जे काफ़रन खां निस्बत टोड़े छॾींदो। तव्हां ई असांजा बख लॻा पिया, चाहियूं गॾु पियूं, कचहरियूं गॾु कयूं, शादनि मुरादनि में सॼूं, अदा छा कयूं, पाड़ेसरी आ, माइट आ, छिनऊं कीअं सुठो नाहे। को कादियानी आ त बि तुंहिंजे लाइ भाव आ, मुजादा शियो आ त बि तुंहिंजे लाइ भाव आ, राफ़िज़ी आ त करीम जो गुलाम हुजे। हुजूर जे गुलामी खां सवा ॿिए सां भाइपी आहे कान। सहाबा किराम पंहिंजो भाइपियूं कटे, रिश्तेदारियूं कटे करे मुंहिंजे हबीब करीम सां नींहुं लायो। अहिड़ो त नींहुं मुंहिंजे मुस्तफ़ा सां लाताऊं। ख़ुदा पाक जो कसम आहे, जो मुंहिंजे महबूब जे रोज़े पाक में सिद्दीक़ ऐं फारूक मुस्तफ़ा सां गॾु सुधा पिया आहिनि। असां वर छा कंदासीं? अदा बड़े छा कयूं, पाड़े जी ॻाल्हि आहे, साहबनि खे पाड़ो कोन हो, अदा माइट्री आहे, साहबनि खे माइट्री कान हुई, तुंहिंजी माइट्री वधीक आहे। असल ॻाल्हि आहे त ईमान आहे कमज़ोर। असल ॻाल्हि इहा आहे, जे ईमान हुजे सिद्दीक़ वारो, चओ सुभान अल्लाह। पुट अथसि अब्दुर रहमान, देर सां मुसलमान थियो आहे। हज़रत अबू बकर खे पियो चए, सोहणा अब्बा जी बच्चा अल्हम्दुलिल्लाह मां मुसलमान थियो आहियां। जी बाबा सुठो थियो, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जॾहिं मां काफ़र हुयुसि, अबू जहल जे पारां फलाणी लड़ाई में पे लड़युसि, लड़ंदे 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 ओचितो तूं बाबा मुंहिंजे आॾो अची वञे, तलवार मुंहिंजे हथ में हुई, बस रुगो इशारे जी देर हुई, तुंहिंजी मुंडी लाहे छॾियां। हा पर छा कयां, दिल में ख्याल थो त अब्बो आ,
अब्बो समझी अवाइड कयुम छड़े दिनो मां बे पासे मोह करे हलियो विस तोखे धक्को कोन है मुझो बाबे जे करे तोखे बाबो पे समझम हजरत अबू बकर चो अब्दुर्रहमान बराबर इए हुंदो तो मुखे छड़े दिनो हुंदो छो त तू नाहक ते हुए पर मुखे अल्लाह जे जात जो कसम जे कने तू मुझे सामो अची वनी हा आई मुझे तलवार जे वारे में हुजे हा त मां मुस्तफा जो दुश्मन समझी तुझी मुंडी लाहे छजा चओ सुभान अल्लाह ये न के ईमान भेडन ताई के ईमान गोडन ताई के ईमान दुन्न ताई के ईमान बुबन ताई के ईमान कुल्हन ताई कन जो ईमान तार चओ सुभान अल्लाह बिटाई सा चौंदो दूर तन्ही अखान लडे चंजी नाहे मुहड़ मलहीर दे पखा तन पापन खा परे पराहा अडे हाने छाग तन्ही जी छडे जेके धना रौंधार चरण बुजादा मता चवे त बिटाई जो बैता अल्लाह जो कुरान फरमाइंदो आ अल्लाह ताला फरमाए तो वला तरकनू इलल्लज़ीन ज़लमू फतमस्सकुमुन नार जेके ज़ालिम बेदीन आहिन नबी जा दुश्मन आहिन मां अल्लाह तवा के मनो तो फरमाया वला तरकनू इलल्लज़ीन ज़लमू इनन ज़ालिमन सा सोहबत त न कयो पर लाड़ो भी न कयो थोड़ो लाड़ो भी न कयो फतमस्सकुमुन नार जेकने तवा इनन दे लाड़ो कंदो तो अल्लाह तो चवे मां तवा जे ला जहन्नम जी बाह तैयार करे छदिया असल गैरत इस्लाम जी हुजे अकीदे जी हुजे मजहब जी हुजे ऐ इया असा के किथा मिलंदी सहाबा जे तालीम मां जोर सा जो सुभान अल्लाह छो तो सहाबा किराम जी जिंदगी मिसाली जिंदगी आ एड़ी जिंदगी आ जो इनी जिंदगी जेड़ी बे कह जी जिंदगी आहे कान आई साईं वरी केड़ो कुर्ब कय मुजो अबू बकर उमर के मुझे मुस्तफा पाजे झोली में सुमारे छजो आ एकड़े दिहाड़े मुझो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में पे आया साजे हथ में सैयदना सिद्दीक जो हथ हो खाबे हथ में सैयदना अमीर उमर जो हथ हो मस्जिद नबवी में जो दाखिल था सहाबा मुझे हबीब के दिसी खुश था पान फरमायो वेही रहो सब वेठा रहा पान बीठा रहा अबू बकर जे हथ में साजो हथा उमर जे हथ में खाबो हथा सहाबा जे आडो भी ही मस्जिद नबवी में मुस्तफा ही बिनी जा हथ लोडन था प्या अबू बकर जो हथ भी लुडे पियो उमर जो हथ भी लुडे पियो नबी करीम अलैहि सलाम जो हथ भी लोडन पिया पान फरमाइता हा कजा नुबअस यौमल क़ियामह ओ सहाबियो मस्जिद नबी वारो हेडे निहारियो हे बई जवान जे मुझे हथ में हथ मिलायो बीठा न क़यामत जे दिहाड़े बि मां मोहम्मद सा इए उथारिया वींदा जोर सा सुभान अल्लाह हा कज़ा नुबासो हिन नमूने सा असा उथारिया वींदासूं यानी जरी मुखे बि उथारियो वींदो अन अव्वलुन नास खुरूजन इज़ा बुइसू पाण फरमाइन था जरी माण्हू पंहिंजे कब्रुनि मां उथंदा त सभिनी खां अव्वल अव्वल मां मोहम्मद करीम पंहिंजे गुंबद खज़रा खां ॿाहिरि ईंदुसि पंहिंजे घर शरीफ़ खां ॿाहिरि ईंदुसि पंहिंजी उन पाक जगह आराम वारी खां ॿाहिरि ईंदुसि माण्हू कब्रुनि मां उथंदा मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पंहिंजे घर मुबारक मां रोज़े अतहर मां सब खां अव्वल उथंदुसि ऐं मूंसां गॾु मुंहिंजो सिद्दीक़ ऐं फारूक हूंदा तॾहिं त हिकिड़े शाइर चयो आहे बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा इश्क होवे ता चल मदीने सुभान अल्लाह इश्क होवे ता चल मदीने वेख तू जोड़ा
बाज़ारां दा बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा। जंहिं गुंबद ख़ज़रा जे साये खे ॾिसण लाइ असां हैरान हूं, उन्हीं महबूब पाक अलैहिस्सलाम जे गुंबद ख़ज़रा वारे जन्नती घर में मुझे हबीब जबाई गुलाम मुस्तफ़ा सां वॾठा। अदा अज त हीअ कॉन्फ्रेंस आहे, रोज़े धणी रहबर कॉन्फ्रेंस, ऐं अल्हम्दुलिल्लाह जमायत बि जाम हूंदी, पर ॿियनि पीरनि जा मुरीद बि हूंदा, ऐं मूंखे पक्का अॼु हिते बेपीरो हूंदो ई कोन। हाणे जेको बेपीरो आहे हथ मथे खणे। न न हथ कोन खणाई पोइ बि भला जेके पीरनि वारा हथ मथे खणो। माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह, चओ सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, भला जेको न को तव्हांजे पीर खे ॻाल्हाए त हाँ मुंडी ओए मुड़स ई मरी आ जेके मुंडियूं पटींदा। ॻाल्हियूं त घणियूं त मुंडी पटे रखां, मुंडी पटे रखां, उथी कर पट कजी ॾिसां मां लाड़काणे में ख़बर पए। ईअं रुॻो डटा मुंडी पटे रखां, मुंडी पटणा सवली चवंदा हो रुॻो मुंडी पटे ॾेखारियां। पर यादि रखो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, जे मुंडी नथा पटे सघो ऐं कोन पटे सघंदो, रुॻो गैरत धारियव त बि ॼण मुंडी पटे छॾियव। बेगैरता न थिजो, बेगैरत न थिजो, मुंडी पटण परे यार उही गैरत धारजो। पलीत खे ॾिसी त मुंहुं मोड़े छॾ त मदीने वारो ख़ुशि थी पवंदो। मुर्शिदनि जो सिलसिलो थींदो आहे, चओ सुभान अल्लाह। छा हूंदो आहे? इहो सिलसिलो बरकत वारो आहे, इहो सिलसिलो बरकत वारो आहे। सिलसिलो छा आहे, कहिड़ी बला आहे? इहो लफ़्ज़ अथव अरबी ज़ुबान जो, इन जी सिंधी में माना आहे ज़ंजीर। छा आहे माना? ज़ंजीर खे ज़ंजीर छो चइबो आहे? कड़ो कड़े में, कड़ो कड़े में, कड़ो कड़े में, कड़ो कड़े में, कड़ो कड़े में। मुर्शिदनि जे सिलसिले खे बि मुजादा सिलसिलो इन्ही जे करे चइबो आहे जो कड़ो कड़े में आहे। मुंहिंजो कड़ो हज़रत पीर साईं शाह मर्दा शाह सानी पीर साईं छट धणी सां मिलियल आहे। पीर साईं छट धणीअ जो कड़ो पीर साईं सिबगतुल्लाह शाह सूर्य बादशाह सां मिलियल आहे। सूर्य बादशाह जो कड़ो हज़रत पीर साईं शाह मर्दा कोट धणी सां मिलियल आहे। हज़रत कोट धणी रहमतुल्लाह अलैह जो सिलसिलो पंहिंजे बाबे सैयद हिज़्बुल्लाह शाह सां मिलियल आहे। सैयद हिज़्बुल्लाह शाह जो कड़ो मुंहिंजा दोस्तो सैयद अली गोहर शाह सां मिलियल आहे। बंगुले धणी सां मिलियल आहे। पीर साईं बंगुले धणी रहमतुल्लाह अलैह जो कड़ो पंहिंजे बाबे हज़रत पीर साईं सिबगतुल्लाह शाह अव्वल सां तजर धणी सां मिलियल आहे, जंहिंजे नाले हे तजर बाग आहे। उन खां पोइ पीर साईं तजर धणीअ जो कड़ो रोज़े धणीअ सां मिलियल आहे। रोज़े धणीअ जो कड़ो पंहिंजे बाबे पीर साईं सैयद मोहम्मद बक्का सां मिलियल आहे। इहो सिलसिलो कड़ो कड़े में वञी अब्दुल कादिर जीलानी सां मिलियो। अब्दुल कादिर जीलानी खां मिली मिली वञी मदीने वारे मोहम्मद मीर सां मिलियो। या रसूल अल्लाह, या अली जमदस्तगीर रहमत। अदा हे तमाम पंहिंजो कड़ो ॿुधायो, तव्हांजा बि कड़ा हूंदा। चओ सुभान अल्लाह। बेकड़े तव्हां बि कोन आहियो, कड़ो कड़े में सिलसिलो गढ़ियो पियो आहे। सभु फैज़ जा मंबा ऐं मरकज़ या वञी कड़ो मिलंदो अलीअ सां, या वञी कड़ो मिलंदो उस्मान सां, या कड़ो मिलंदो हज़रत उमर सां, या कड़ो मिलंदो सोहणे सिद्दीक़ सां। इन्ही चइनी यारनि जो कड़ो मिलंदो रसूलुल्लाह जी ज़ात सां। मुंहिंजो मुर्शिद पीसे रोज़े वारा फरमाईंदा हा, जेको मलफूज़ा शरीफ़ में लिखियो पियो आहे
पाण फरमाइन था तुझी दुआ कबूल नथी थे, तुझी मुश्किल हल नथी थे, तुझो कर्ज नथो लहे, तोखे औलाद नथी थे, तुझी परेशानी दूर नथी थे, तुझा दुनिया जा मसला को नथा हल थन। रोई 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 अंधो थी पियो आ, जागी 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 करे तो सजी रात गुजारी दो आ। तुझी खोराक हलाल नाहे, तुझी इबादत में खुलूस नाहे, जेका मानी जो गिरह विझंदो आ सो हराम जो हुंदो आ। तुझी दुआ कबूल कान थींदी आ, परेशान थींदो आ। पर पीर से रोज़े वारो फरमाए तो अच त मां तोखे सवलो न सुञा, जेकॾहिं आधी रात जो उथी करे यो मुर्शिदन जो कड़ो कड़े में मिलाए जा। ओ मुंहिंजा मौला इलाही बहुरमत फलाण, ओ मुंहिंजा मौला फलाणे मुंहिंजे मुर्शिद जे सदके वरी ॿियो नालो खण इलाही बहुरमत मुंहिंजे मुर्शिद जे सदके। इए पीर से रोज़े वारा फरमाइन था ये सिलसिले जा रुगो नाला खणी पोड़ पुॼाई दे, जेका दुआ घुरंदे सा कबूल थी वेंदी। सुभान अल्लाह चओ, ॾाढे चओ सुभान अल्लाह। यानी ये नाला ही बरकत वारा हन, इन नालन में एॾो फैज़ फैज़ आलम मज़हर नूरे खुदा नाके सारा पीर कामिल कामिलारा रहनुमा। हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती जॾहिं मदीने मां हुजूर जे रोज़े खां इजाज़त वठी करे हिंदुस्तान महबूब जे चवण सां आयो त महबूबन खे ख्वाब में हुकुम कयो हो, ओ मुईनुद्दीन लब्बैक या रसूल अल्लाह। जमल हिंदुस्तान में दाखिल थी त लाहौर मां वींदे वींदे अली हजवेरी जे कब्र ते हाज़री ज़रूर ॾिजां। चओ सुभान अल्लाह। अॼुकल्ह मुल्ले खे कंहिंखे चओ, अॼुकल्ह कंहिं मुल्ले जी आॾो ॻाल्हि कर त मज़ार ते कब्र ते शिरक था कयो, मुशरिक हो। ओ बेवकूफ़, अल्लाह जे वलियन जूं कब्रूं उहे मुंहिंजा दोस्त शिरक जा अड्डा न आहिनि, अल्लाह जे वलियन जूं मज़ारूं फ्यूज़ ऐं बरक़ात जा मरकज़ आहिनि। जेकॾहिं असां कब्रुनि जा पूजारी हुजऊं हा त खोड़ कब्रूं ॿियूं बि आहिनि, पर असां उन्ही कब्र शरीफ ते वेंदा आहियूं जंहिं कब्र में मुंहिंजा दोस्त अल्लाह जो कामिल वली सुतल हूंदो आहे। उन अल्लाह जे वलीअ खां फैज़ वठण जे लाइ हज़रत अली हजवेरी जे मज़ार ते ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती महबूबन जे हुकुम सां पेरां दी खां वेही रहियो आहे। 40 रातियूं गुज़री वियूं, 40 ॾींहं गुज़री विया, नमाज़ पढ़ी वरी पेरनि खां वेठो हूंदो हो। जमल 40 हो पूरो थियो, 40 ॾिहाड़ो पूरो थियो, आधी रात जो टाइम आ, हयो मयो टरी वयो, माण्हू हुयो ई कोन। 40 रात आ, हज़रत मुईनुद्दीन पेरनि खां वेठो आ। अञा जो निहारे त दाता गंज बख्श जी कब्र में हरकत पैदा थी, चुरपुर पैदा थी, कब्र खुली पई। दाता गंज बख्श ॿाहिरि निकिरी आयो, ॿाहिरि निकिरी चवे थो मुईनुद्दीन तोखे महबूबन मोकिलियो आ, मूंखे बि तुंहिंजी महबूबन पारत कई आ। हली आ त मां तोखे दुआ कयां, फैज़ ॾियां। सीने सां लॻायई, हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन जी ज़ुबान ते जारी थियो, गंज बख्शे फैज़ आलम मज़हरे नूरे खुदा नाक सारा पीरे कामिल कामिलारा रहनुमा। नाक सारा पीरे कामिल कामिलारा रहनुमा। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन्ही हज़रत अली हजवेरी जे ख़िदमत में हिकिड़ो माण्हू अची चवे थो साईं मूंखे कोढ़ जी बीमारी आहे, दुआ कयो। अल्लाह जे वलीअ फरमायो त वञी कंहिं अल्लाह जे बाने जी ज़ियारत कर, तोखे कोढ़ छॾे वेंदो। सादो माण्हू हाणे अल्लाह जो बानो काथे ॻोल्हियां? हुन पंहिंजे अकुल सां फ़ैसिलो कयो, अल्लाह जा बाना मस्जिद में हूंदा। मस्जिद जे दर ते वेही रहियो, 5 ई वक्त जेको भी मस्जिद मां नमाज पढ़ी निकिरे अखियूं फाड़े फाड़े पियो ॾिसे। हिकिड़ो ॾींहुं, ॿियो ॾींहुं, टियों ॾींहुं, चौथों ॾींहुं
जिए जिए ॾिसंदो वञे मर्ज़ वधंदो वञे। 8 ॾींहं गुज़री विया, अॻे खां बि मर्ज़ वधी वियो। हज़रत दाता गंज बख्श जी दरबार में आयो। ओ क़िबला तव्हां चयो हो अल्लाह जो नेक बानो वञी ॻोल्ह। मूं सोचो त मस्जिद वारा नेक आहिनि, निमाज़ूं पढ़नि था, इन्हनि खे वञी ॾिसां। हज़रत दाता गंज बख्श साईं मुंहिंजो त मर्ज़ वधी वियो आहे, मर्ज़ त छॾे कोन वियो आहे। दाता गंज बख्श रहमतुल्लाह अलैह फरमाइन था अब्बा हाओ मस्जिद वारा नेक आहिनि, सालिह बाना आहिनि, भलारा बाना आहिनि, पर जेकॾहिं उन्हनि मंझां कंहिं मोमिन बाने जी मथां तुंहिंजी नज़र पइजी वञे हा त तुंहिंजो मर्ज़ छॾे वञे हा। हाणे हेॾे ॾिहार मां मोमिन बानो कोन आहियां, मां मोमिननि जे बराबरि कोन आहियां, पर हिन मुंहिंजे अखियुनि हिकिड़ो मोमिन बानो ॾिठो हो। तूं हिन मुंहिंजे अखियुनि में निहार, मुंहिंजे अखियुनि में गौर कर त इंशाअल्लाह ताला तुंहिंजो मर्ज़ छॾे वेंदो। उन बीमार हज़रत दाता गंज बख्श रहमतुल्लाह अलैह जे अखियुनि में जो नज़र विधी त उनजी बीमारी ख़त्म थी वई, चङो भलो बणिजी वियो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उहो दाता गंज बख्श रहमतुल्लाह अलैह पीरान पीर खां अध में गुज़री वियो आहे। एॾो वॾो कामिल अकमल वली हो जो दाता गंज बख्श अली हजवेरी मुजादा मुईनुद्दीन चिश्तीअ खे बि फैज़ ॾिनो, पर चवंदो वेंदो हो पंहिंजे ख़लीफ़नि खे वसीयत कंदो हो त असांजे ख़ानदान मां मूंखां बाद में हिकिड़ो जवान बगदाद में पैदा थींदो जंहिंजो नालो अब्दुल कादिर जीलानी हूंदो। जेकॾहिं मुंहिंजे ज़माने में हुजे हा, मुंहिंजे वफ़ात खां बाद में ईंदो, पर जे मुंहिंजे ज़माने में हुजे हा त अली हजवेरी बि मां उन जो मुरीद थिया हा। सभई चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, खुली चओ सुभान अल्लाह। उहे वॾा ख़ुशकिस्मत माण्हू आहियो जंहिंजो कड़ो कड़े सां वञी पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी सां मिले थो। असांजे महबूब मुर्शिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो सिलसिलो बि पीरान पीर सां वञी मिलंदो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, तव्हांखे बि यकीनन इहा सादत नसीब हूंदी, छो त मुंहिंजो अक़ीदो ईमान आहे त सभु सुन्नी पीरान पीर जा मुरीद आहियो। सलात पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारक व सल्लिम अलैहि। असांजो कड़ो अली सां मिलियल आहे, चओ सुभान अल्लाह। अली खे मञींदा हो ॾाढे त चओ। हिकिड़ा वरी माण्हू प्रोपगंडा कंदा आहिनि, प्रोपगंडा अब्बा इहो जेको मुफ्ती अथव अब्दुर्रहीम तो अली खे न मञींदो आहे। मूंखे बि यादि आहे त कारी ॾाढ़ी खां वठी करे हे अछी ॾाढ़ी थी वई आहे। 30 साल लाड़काणे में मां बि आयो आहियां। जागो था, जेको सुतो पिया सो हथ मथे खणे, सभु सुता पिया। अबा भला जेके जागो था हथ मथे खणो। 30 साल थिया, 30 हिकिड़ो तो थी बि चए त मुफ्ती तो फलाणे ॾियारे अलीअ खे न मञियो आहे। अली इमाम मनस्तो व मनम गुलाम अली, चओ सुभान अल्लाह। अली इमाम मनस्तो व मनम गुलाम अली, हजार जान गिरामी फिदाए नामे अली। अली मुझो इमाम आ, चओ सुभान अल्लाह। ही गुनहगार अली जो गुलाम आ। हज़ारे जानियूं हुजन, हज़ारे हिकड़ी न, अली जे नाले ता घोरे छॾिया। मां अली खे न मञींदुसि, वो अखियुनि खां सॼा अखियुनि जो इलाज करा, कन वञी ठपराए। ये इल्ज़ाम न हणंदो कर, उन्हीं ते इल्ज़ाम हण जेको ख़ारजी हुजे। मां त ख़ारजन ते लानत मोकिलींदो आहियां, चओ सुभान अल्लाह। मां अली खे न मञा पो त मां पागारे जो मुरीद ई न आहियां। मुंहिंजो पागारो औलादी अली जी आहे, चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्त महबूब जी तारीफ़ कयां तो ठरो था न, चओ सुभान अल्लाह। नाराज़ न थिजो जे महबूब जे बचड़े जी तारीफ़ ॿुधो त ठरजो।
मता जो तो मां फलाणे पीर जो फलाणे पीर जो कहिड़े भी पीर जा हो पर पीर सही पागारो औलाद तो रसूलुल्लाह जी आ न। मां छा चवंदो हाँ पागारा प्यारा लाल लक्यारी मशर जे मैदान में कजा कुर्बदारी। सुभान अल्लाह चो एड़ी डेड़ी आगार में चयो पगारा प्यारा लाल लक्यारी मशर जे मैदान में कजा कुर्बदारी। छो आले अली जी औलाद आही हकल हैदरी असा कुफर के कमाई। सुभान अल्लाह मां के शक तो पे ठरो न था शक मुझो दूर कयो जोर सा सुभान अल्लाह। आले अली जी औलाद आही हकल हैदरी असा कुफर के कमाई। मशर जे मैदान में कजा कुर्बदारी मशर जे मैदान में कजा कुर्बदारी। पगारा प्यारा चौ सुभान अल्लाह पगारा प्यारा लाला लक्यारी मशर जे मैदान में कजा कुर्बदारी। ए अली जे फैज़ जी बरकत ही ए अली जे जे अली खैबर के टुकड़ा करे देखारियो त वरी सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह बर्तानिया के टुकड़ा करे देखारे। सभई चो सुभान अल्लाह जोर सा सुभान अल्लाह। अब बर्तानिया के ट्रपड़ बधना पे आया न पया। बर्तानिया जी हुकूमत ला मशहूर हो तो हुन जी हुकूमत में सिज कोनो भरंदो हो लहंदो हो जिथे भी दी हूंदो हो हिन जी हुकूमत होंदी जिथे भी दी हूंदो हो हिन जी हुकूमत होंदी जिथे भी दी हूंदो हो 24 कलाकन में सिज जिथे भी दी हुजे बर्तानिया जी हुकूमत ही। यो पीर से सूरो बादशाह हो जे चयो या कफन या वतन। सुभान अल्लाह त चो फुली त चो छा चई त या छा कफन या वतन। पुछंदा हा माण्हू साईं छो तोसां ॿियूं पार्टियूं सहकार न थियूं कनि। उन्ही ज़माने में कांग्रेस वॾी पार्टी ही उहा तव्हांजी हिमायत न आहे ॿियूं बि पार्टियूं हूं उहे बि हिमायती न आहिनि अवां अकेला छो आहियो। पर फरमाता तव्हांखे ख़बर आहे मां औलाद कंहिंजी आहियां मां करबला वारे हुसैन जी औलाद आहियां। चओ सुभान अल्लाह खुली चओ सुभान अल्लाह। अब हाणे तव्हां फैसलो कयो लाड़काने वारा अब्दुल रहीम अली के कोन थो वञे। ॻाल्हायो ॻाल्हायो। ये जेके लूसी माण्हू न लूसी ये लूसी माण्हू इल्ज़ाम हणंदा आहिनि फ़क़ीरनि ते। मुंहिंजा दोस्तो ख़ुदा लूसन खां पनाह ॾे मां अली जो अलीअ जे आल जो ग़ुलाम आहियां। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जोर से सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अज़ीज़ो मां त अक्सर करे या हदीस पढ़ी खुश थींदो आहियां। हदीस पढ़ंदो हां त मुंहिंजो ईमान ठरी पवंदो आहे। हबीबन करीमन अली के बाह खां वठी चयो ओ अली जे जी मुंहिंजा सोना नबी जे अल्लाह पाक तोखे हक़ ऐं नाहक़ जे विच ते फ़र्क़ रखियो आहे। जेको तोखे ॾिसी ठरंदो आहे सो हक़ ते आहे जेको तोखे ॾिसी सड़ंदो आहे सो नाहक़ ते आहे। हैदरी नारो इहो थोरो हणबो अहिड़ो हणो जो ख़ैबर लुॾे।
हाँ नारो जोर सां अली जो हणो अली जो नारो जोर सां हणो त इन्हनि लूसन जो कुफर टुटे जेके चवंदा आहिनि त अब्दुर्रहीम अलीअ खे नाहे मञींदो अलीअ जो नारो नाहे हणंदो हुनखे जो चाचा चिब खान तोखे ख़बर ई कान्हे का तूं अणपढ़ियो आहे तूं जाहिल आहे तो वटि इल्म ई कोन्हे को अच त मां तोखे ॿुधायां इल्म जे रोशनी में त अलीअ जो शान छा थींदो सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि नबी से छा फरमायो त अली हक़ जो निशान आ चओ अली ठरण वारो हक़ ते सड़ण वारो ना हक़ ते पर हिकिड़े ॿिए बुज़ुर्ग वरी इन हदीस जे रोशनी में लिखियो आहे त मां वरी तजुर्बो कयो आहे अलीअ जो नालो ॿुधी ठरण वारो हिलाली हूंदो आहे अलीअ जो नालो ॿुधी सड़ण वारो मां कोन थो चवां तव्हां चई ॿुधायो इहो 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 फिथल न चओ फिथल हा अलीअ जो नालो ॿुधी ठरे उछाहे और सड़े हाँ उन से बिरसा जे बिज में रोलो आ मरहूम मगफूर पीर साहब फरमाइंदो हो सरांदी साहब यो बिरसा फुड़ो फुड़ो थी गडु थियो मुझा दोस्त अजीज मुझे हबीब जा आशिको अली उल मुर्तजा त मुझा दोस्त अजीज असा जे तरीक़त जो इमाम आ असा जो सरवान आ असा जे हबीब जे जात बाबरकात जो प्यारो सहाबी आ सहाबियत जे लिहाज सां भी असा जे अखन जो ठार आ पर रूहानी सिलसिले में भी असा जे हिए जो हार आ सभई चो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बाकी अली जो नालो अली जी मोहब्बत सहाबन जे गार में नाहे सहाबन जे गिला में नाहे सहाबन के हेठ करण में नाहे सहाबन के घट वध ॻाल्हाइण में अली जी मोहब्बत नाहे माण्हू वरी ईअं सम्झो आहे त अबू बकर खे बि ॻाल्हाए उमर खे बि ॻाल्हाए उस्मान खे बि ॻाल्हाए अबू बकर खे बि हेठि कर उमर खे बि हेठि कर उस्मान खे बि हेठि कर अलीअ जी तारीफ़ इहा आहे बसि इहो अली जो हुबदार आहे जेको टिनि खे न मञे न न हिकिड़े ॾिहाड़े सोणो अली अचे पियो हिकिड़े ॾिहाड़े साम्हूं अबू बकर सिद्दीक़ अचे थो ॿई आमो साम्हूं आया ज़खाइरुल मवारिस किताब हदीस पाक जे रोशनी में उन्ही ज़खाइरुल मवारिस में लिखियल आहे हज़रत अली अल मुर्तज़ा सोने नबी पाक अलैहिस्सलाम जे प्यारे गुलाम सिद्दीक़ खे ॾिसी खिली ॾिनो आहे सिद्दीक़ वरी अली साईं खे ॾिसी खिली ॾिनो आहे ॿई पाण में मिलिया अबू बकर पुछे थो साईं अली छो थो खिली अली तो चवे सिद्दीक़ तू बुधाए छो थो खिली जे मां इन्ही जे करे खिलां थो त मूंखे रसूलुल्लाह जी हदीस याद आई आहे मुझे आडो नबी पाक बयान कयो मां अबू बकर उन जो रावी आहियां सरकार फरमायो क़यामत जे ॾिहाड़े जन्नत जे दर ते अली उल मुर्तज़ा बीहंदो जंहिंखे ॿां खां वठी जन्नत ॾे मोकिलींदो उहो जन्नत में वेंदो ओ प्यारा अली जनी मूं तुंहिंजी ज़ियारत कई आहे त मूंखे महबूब जी हदीस याद अची वई आहे तॾहिं खिलियुमि पर हाणे तूं ॿुधाए त तूं छो खिले अली तो चवे त सिद्दीक़ मूंखे बि सोहणे नबी पाक जी हदीस याद अची वई जमल तोखे ॾिठुमि त हुज़ूर जो कौल याद आयो नबी करीम जे कौल जो मां अली रावी आहियां हुजूर करीम जी ज़ात फरमायो अली क़यामत जे ॾिहाड़े तूं जन्नत जे दर ते हूंदे जंहिंखे मोकिलींदे उहो वेंदो पर मां मोहम्मद पारत कयां थो जन्नत में उन्हीं के मोकिल जा जंहिंजे दिल में सिद्दीक़ अकबर जी मोहब्बत हुजे मां अली बि उन्हनि खे जन्नत में मोकिलींदुसि जेके सिद्दीक़ तुंहिंजा ग़ुलाम हूंदा ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो हे त मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे बाग़ जा गुल
असांजो इहो अक़ीदो कोन्हे हिकिड़े जी गिला कयूं, हिकिड़े खे घटि वधि ॻाल्हायूं, हिकिड़े जी तौहीन कयूं, हिकिड़े जे फज़ीलत जो इनकार कयूं। न, असांजो त ईमान आहे त महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे समुंड मां, फैज़ जे दरियाह मां जेके बि मुंहिंजा दोस्त कतरो मिलियो चाहे मट मिलिया, समुंड मिलिया या धोलियूं भरे मिलियूं, सभई फैज़ वारा। ज़ोर सां चओ सभई, ॾाढे चओ सभई। असां उन्हनि मझो न आहियूं जो हिकिड़नि जी गिला कयूं, हिकिड़नि जी तौहीन कयूं, हिकिड़नि खे मञूं, हिकिड़नि जो इनकार कयूं। न, असांजे अक़ीदे में, असांजे ईमान में मिठे मोहम्मद जा, चओ सुभान अल्लाह, चारई यार दिली मिठे मोहम्मद जा, चारई यार दिली अबा बकर उमर उस्मान अली मिठे मोहम्मद जा। ठरो था बरो था, बस कम ही मुझो जो आए तो सुन्नी ठरे दुश्मन बरे। यकीनन तवा ठरिया हूंदा ऐं फी कुलूबिहिम मरदुन, जंहिंजे दिल में मर्ज़ हूंदो फज़ादहुमुल्लाहु मरज़ा, उन्हनि जो बीमारी वधी वई हूंदी, ब्लड प्रेशर हाई थी वियो हूंदुनि, सुन्नीअ जो वरी खून माशा अल्लाह ताला ताज़ो थी पियो हूंदो। उम्मीद आहे इंशाअल्लाह ताला ये अल्लाह जा वली, ये गौस कुतुब, हजरत सूर्य बादशाह, हजरत पीर से रोजे वारा, हजरत पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी, महबूब जा चारई यार सगोरा, ये सब असां जा अगवान हूंदा, असां इन्हनि जे कढ लगी जन्नत में वेंदासीं। अल्लाह ताला मुझी भी हाज़री कबूल फरमाए, तवाजी भी हाज़री कबूल फरमाए। अल्लाह ताला तवा के भी आबाद शाद फरमाए। मौलवी साहब जला दुर्मा मदरा दुआ को वेचारो मेहनत करे हेड़ो खूबसूरत प्रोग्राम सजाइंदो आ। अल्लाह करे ये सदाई प्रोग्राम थींदा रहन। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद बिस्मिल्लाहिर नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। या इलाहुल आलमीन, ये जो की महफिल पांजे दरबार में कबूल फरमा, जो कुछ असां बुधो ऐं बुधायो आ वो पांजे हुजूर में मकबूल फरमा। या इलाहुल आलमीन, इन जुमले जमात जेके कुल शरीफ पढ़िया, अलहम्द शरीफ पढ़िया, ये तुझे रज़ा ऐं तक़र्रुब जे लाइ पढ़िया विया हन, मौला पांजे हुजूर में मंजूर ऐं मकबूल फरमा। इलाहुल आलमीन, इन जो समूरो सवाब मुझा खालिक तुझे रज़ा जे ख़ातिर, तुझे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में हदियो तोहफ़ो ऐं नज़रानो तौर महबूबन जे दरबार में पेश कयूं था। मुझा मौला ही असांजो नज़रियो रसूलुल्लाह जे दरगाह में पहुचाए। हुजूर जे वसीले सां खुलफा राशिदीन जे रूहन मुबारकन जे दरबार में हदियो पहुचा। उन खां बाद में रसूलुल्लाह जे वालिदैन करीमैन जे रूहन के सवाब पहुचाए। खुसूसन हुजूर जे अहल बैत तहार के खास तौर सां शुहदाए करबला रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन जे रूहन के ऐं खुलफा राशिदीन ताबईन तबो ताबईन व अशरतुल मुबशरीन जे रूहन के पहुचा ऐं महबूब करीम अलैहिस्सलाम जे तमाम न्याणन मुबारकन जे रूह के पहुचा। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तमाम महबूब करीम अलैहिस्सलाम जे घर वारन जे रूहन के सवाब पहुचा। या अल्लाह से उन खां बाद में जेके भी उम्मत जा गौस कुतुब वली थिया, खुसूसन महबूब सुबहानी कुतुब रब्बानी गौस समदानी पीरन जो पीर दिलबर दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी, उन्हीं जे दरगाह में असांजो हदियो ऐं नज़रानो पहुचा। उन खां बाद में शेखुल मशाइख मुर्शिदना व हादियना व महदियना हजरत पीर सैयद मोहम्मद राशिद रज़ी अल्लाह तआला अन्हु, उन जे रूह मुबारक के सवाब पहुचा। उन खां बाद में जेके भी पीर सई रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जा सज्जादा नशीन थी गुजरी विया हन या उन जी औलाद जहान छड़े वई आ, उन सभिन जे रूहन के खुसूसन हजरत पीर सई शाह मर्दा शाह सानी छट धनी बादशाह रहमतुल्लाह अलैह जे रूह मुबारक के हदियो तोहफो पहुचा जा। उन खां बाद में अहले सुन्नत जा जेके भी पीर जहान छड़े आ सभिन जे रूहन के पहुचा जा।
अहले सुन्नत वल जमात जे मशाइखन जे रूहन खे पहुचाए जा। असां अहले सुन्नत जमात जा जेके भी बुजुर्गान दीन हिन दुनिया मां लाडाणो करे विया आहिनि उन्हनि सभिनि जे रूहन खे सवाब पहुचाए जा। पर मौला तुझे खजाने में खोट काने। ये हेतरी जमात वेठी आ, कंहिंजो अबो गुज़ारे वियो हूंदो, कंहिंजी अमड़ गुज़ारे वई हूंदी, कंहिंजी घरवारी गुज़ारे वई हूंदी, कंहिंजो पुटु गुज़ारे वियो हूंदो, कंहिंजो भाउ भेण गुज़ारे विया हूंदा। मौला तू पंहिंजे खजाने मां उन्हनि खे भी सवाब पहुचाए जा। बीमारन के शफा अता फरमा, कर्जदारन जा कर्ज मुआफ फरमा, बे औलादन के नरीना औलाद अता फरमा। मौला असां सॼे जहान जे बचड़न के सेहत नसीब फरमा। साईं हाफ़िज़ दुर मोहम्मद साहब ऐं उन जा बाह बेली दोस्त जमायती फ़कीर जेके भी हाफ़िज़ साहब सां हथ वंडाइन था, मौला उन सभिनि जा भी बेड़ा पार फरमा। हिते जेके आया तन सभिनि खे गुंबदे खज़रा जो दीदार कराए, बार बार मदीने जो दीदार कराए। हाजी अला अंदल शेख बेचारो बीमार आ, पक्को अहले सुन्नत जमात जो आशिका खैरपुर वारो, दुआ कयो अल्लाह से उन्हीं के भी सेहत अता फरमाए। हितले जेके भी आया जन आमीन कई तन के मौला मदीनो ॾेखार जा, गुंबदे खज़रा जो दीदार करा जा, बैतुल्लाह जी हाज़री नसीब फरमा जा। उन्हनि आमीन कदड़ जे सदके मुखे भी हाज़री नसीब फरमा जा। पीर साईं सरदार जो खैर फरमा, दरगाह जो खैर फरमा, रोज़े धणी जे फैज़ के ता क़यामत जारी सारी फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सभी उठी भी सलातो सलाम पढ़ो।